सूरह शूरा रुकू नंबर 2। ऐं जंहिं ॻाल्हि बाबति तकरार कयो अथव सो कुझु बि हुजे त उन्हीअ जो निबेरो अलाह ॾांहुं हवाले कयल आहे। मुंहिंजो पालणहार उहो अलाह आहे। मथसि भरवसो कयुमि ऐं ॾांहुं मोटां थो। आसमान ऐं ज़मीन जो बणाईंदड़ आहे। अव्हां जे जिन्स मां अव्हां लाइ ज़ालूं पैदा कयाईं ऐं ढोरनि जे जिन्स मां केतिरा ई क़िस्म बणायाईं। उन्हीअ तरह सां अव्हां खे पखेड़े थो। उन जहिड़ी का बि शइ न आहे ऐं उहो ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहे। आसमाननि ऐं ज़मीन जूं कुंजियूं खेसि आहिनि। जंहिं लाइ घुरे तंहिं लाइ रोज़ी कुशादी कंदो आहे ऐं जंहिं लाइ घुरे तंहिं लाइ तंग कंदो आहे। बेशक उहो हर शइ खे ॼाणंदड़ आहे। अव्हां लाइ उहो दीन मुक़ररु कयाईं जंहिंजे क़ाइमु करण जो नूह खे हुकुम कयो हुआईं ऐं जेको तो ॾांहुं बि वही कयोसूं। ऐं उहो जंहिंजे क़ाइमु करण जो इब्राहिम ऐं मूसा ऐं ईसा खे हुकुम कयोसूं त दीन खे क़ाइमु करियो ऐं मंझंदि धार धार न थियो। मुशरिकनि खे उहा ॻाल्हि ॾुखी लॻी जंहिं ॾांहुं खेनि सॾींदो आहीं। अलाह जंहिंखे घुरे तंहिंखे पाण ॾांहुं चुनींदो आहे ऐं जेको ॾांहुं वरंदो आहे तंहिंखे पाण ॾांहुं हिदायत कंदो आहे। ऐं न जुदा थियूं उम्मतूं मगर उन जे जो आयो उन्हनि वटि इल्मु अज़ुअ सरकशीअ जे पाण में। जेकॾहिं तुंहिंजे पालणहार खां मुक़ररु मुदत ताईं मोहलत ॾियण जो हुकुम अॻे जारी थियल न हुजे हा त ज़रूरु संदनि विच में हाणे ई फ़ैसिलो कजे हा। बेशक उन्हनि पैगंबरनि खां पोइ किताब जा वारिस कया विया से दीन खां वॾे शक में पियल आहिनि। पोइ तूं उन्हीअ दीन ॾांहुं सॾ ऐं जीअं तोखे हुकुम कयो वियो आहे तीअं बीहक वठि ऐं संदनि सदुनि जी ताबेदारी न कर। ऐं चओ त जेको बि किताब अलाह लाथो तंहिंखे मञुमि ऐं मूंखे हुकुम थियल आहे त अव्हां जे विच में इंसाफ़ करियां। अलाह असांजो पालणहार ऐं अव्हां जो पालणहार आहे। असां लाइ असांजा अमल ऐं अव्हां लाइ अव्हां जा अमल आहिनि। असांजे ऐं अव्हां जे विच में को तकरार कोन्हे। अलाह असां सभिनी खे क़यामत जे ॾींहुं गॾु कंदो ऐं ॾांहुं मोटणु आहे। ऐं अलाह जे दीन जे बाबति संदसि फ़रमान क़बूल थियण खां पोइ जेकी झगड़ो कंदा आहिनि तिन जी हुजत संदनि पालणहार वटि कूड़े थियण वारी आहे। ऐं मथनि अलाह जो ॾमरु आहे ऐं उन्हनि लाइ सख़्तु अज़ाब आहे। अलाह उहो आहे जंहिं सचो किताब ऐं इंसाफ़ जी तराज़ी लाथी। तोखे कहिड़ी ॻाल्हि ॼाणायो मतां क़यामत वेझी हुजे। जेकी क़यामत खे न मञंदा आहिनि से उन खे तकिड़ो घुरंदा आहिनि ऐं जिन ईमान आंदो आहे से उन खां ॾुजंदा आहिनि ऐं ॼाणंदा आहिनि त बेशक उहा सच अचणी आहे। ख़बरदार बेशक जेके क़यामत बाबति झगड़ो कंदा आहिनि से बेशक वॾी गुमराहीअ में आहिनि। अलाह पंहिंजनि ॿाननि ते महिरबान आहे। जंहिंखे घुरे तंहिंखे रोज़ी ॾींदो आहे ऐं उहो सघाइरो ग़ालिब आहे।